बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। सभ खां पहिरीं साहिब ने वरिया जा शुक्रगुज़ार आहियूं जो उन असांखे दावत ॾिनी ऐं साथियुनि खे गॾु करण जी कोशिशि कई। ये मूंसां गॾु सोशल मीडिया मायानाज़ इस्माइल तौहीदी करे वेठो आहे। बसि इन्हनि खां बि कुझु असांखे सिखणो पवंदो आहे ऐं इन्हनि जूं पोस्टूं असीं ॾिसी करे असीं पाण बि सिखण जी कोशिशि कंदा आहियूं त हीअ कहिड़े क़िस्म जा पोस्ट कनि था ऐं असीं इन्हनि जी पोस्टनि खे ॾिसी करे उन्हनि खे ई अॻियां शेयर कंदा आहियूं। ऐं सभ खां पहिरीं साईं जिन बि इहा ई ॻाल्हि कई हुई त कॉपी पेस्ट न थिए। इहा बहितरीनु ॻाल्हि आहे, कॉपी पेस्ट न थिए, छो जो त अॻे जंहिं कॉपी पेस्ट कई हूंदी अलाए हुन सच लिखी अलाए कूड़, बहरहाल जंहिं ॻाल्हि जे लाइ तस्दीक हुअणु ज़रूरी आहे। जीअं साईं जन हिकिड़ी इहा बि ॻाल्हि कई हुई त तव्हांजे मर्कज़ी सतह ताईं सोशल मीडिया जे दोस्तनि सां राब्तो ज़रूरी हुजे, ताते जेका ॻाल्हि थिए त असीं उन्हनि सां राब्तो करियूं, चाहे सही ॻाल्हि सही आहे या न। जीअं हींअर कामरान मुर्तज़ा जी जेका ॻाल्हि हले पई त उन में बि ॾिस बिल्कुलु अफ़वाह हुई। ॻाल्हि कहिड़ी हुई त कामरान मुर्तज़ा क़ासिम सूरी जो वकील बणिजो आहे। क़ासिम सूरी जेको चेयरमैन आहे उन क़ौमी असेंबली जो, हालांकि उनजो जेको वकील हो उहो नईम बुखारी हो, कामरान मुर्तज़ा कोन्हे। पर इन ॻाल्हि खे बि असांजे छोकिरनि धड़ाधड़ शेयर कई त हीअ कहिड़े क़िस्म जो असांजे जमात जो सीनेटर थी करे PTI जे सीनेटर जो वकील पियो बणिजे, हालांकि इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति ऐं अफ़वाह हुई। अहिड़ियुनि क़िस्मनि जी ॻाल्हियूं अहिड़ियुनि क़िस्मनि जी ॻाल्हियुनि ते असांखे ध्यानु न ॾियणु घुरिजे, जेके ॻाल्हि तस्दीक करे असीं उनखे अॻियां शेयर करियूं।